अपडेट कयो खे घोटकी में जवाबदार चाकुन जा वार करे भेण ऐं संदसि नियाणिन खे ज़ख़्मी करे छॾियो। ख़बर वासा शेर कनासी शांति नगर पाड़े में राबेल पठार शहनाज हलीमा ऐं रुखसाना के गलो कपे ज़ख़्मी कियो वियो। जवाबदार राबेल पाण खे बि चाकुन जा वार करे ज़ख़्मी कियो। औरतुनि जी रड़ियुनि ते पाड़े वारनि पहुची खैन बचाए वरितो। अपडेट कनासी इतला ते ए सेक्शन पुलिस पहुची जवाबदार खे गिरफ्तार करे वरितो। ज़ख़्मियुनि खे तालुका अस्पताल में तिब्बी इमदाद बाद सखर मुंतकिल कियो वियो आहे। गिरोबी हवासा अहम ख़बर शेर कनासी घोटकी खां जवाबदार चाकुन जा वार करे भेण ऐं संदसि नियाणिन खे ज़ख़्मी करे छॾियो। शांति नगर पाड़े में राबेल पठान शहनाज हलीमा ऐं रुखसाना के गलो कपे ज़ख़्मी कयो। जवाबदार राबेल पाण खे बि चाकुन जा वार करे ज़ख़्मी कयो। औरतुनि जी रड़ियुनि ते पाड़े वारनि पहुची खैन बचाए वरितो। इतला ते ए सेक्शन पुलिस पहुची जवाबदार के गिरफ्तार करे वरितो। ज़ख़्मियुनि खे तालका अस्पताल में तिब्बी इमदाद बाद सखर मुंतकिल कयो वियो। ख़बर वासा शेर कनासी घोटकी खां जवाबदार चाकुन जा वार करे भेड़ ऐं संदसि नियाणिन खे ज़ख़्मी करे छॾियो। शांति नगर पाड़े में राबेल पठार शहनाज हलीमा ऐं रुखसाना खे गलो कपे ज़ख़्मी कियो वियो। जवाबदार राबेल पाण खे बि चाकुन जा वार करे ज़ख़्मी कयो। अपडेट कनासी औरतुनि जी रड़ियुनि ते पाड़े वारनि पहुची खैन बचाए वरितो। इतला ते ए सेक्शन पुलिस पहुची जवाबदार खे गिरफ्तार करे वरितो। ज़ख़्मियुनि खे तालुका अस्पताल में तिब्बी इमदाद बाद सखर मुंतकिल कियो वियो। अपडेट कयो खे घोटकी में जवाबदार चाकुन जा वार करे भेण ऐं संदसि नियाणिन खे ज़ख़्मी करे छॾियो। शांति नगर पाड़े में राबेल पठान शहनाज हलीमा ऐं रुखसाना के गलो कपे ज़ख़्मी कयो। जवाबदार राबेल पाण खे बि चाकुन जा वार करे ज़ख़्मी कयो। औरतुनि जी रड़ियुनि ते पाड़े वारनि पहुची खैन बचाए वरितो। इतला ते ए सेक्शन पुलिस पहुची जवाबदार के गिरफ्तार करे वरितो। ज़ख़्मियुनि खे तालुका अस्पताल में तिब्बी इमदाद बाद सखर मुंतकिल कयो वियो।